जी नाज़रीन, असां अॼु ॻाल्हि कंदासीं हिकु वीडियोज़ में नज़र ईंदड़ थुल्हे मतारे ऐं ख़ूबसूरत ढगे जी। यूसी कपलोर जे ॻोठ ठारू ख़ान समय जो वासी लालमंद समय जो पारां ही ढगो 2 साल अॻु वीरावा मां शोरा बिरादरी जे माण्हुनि खां 1,30,000 में वरितो वियो हो। मुसलसल 2 सालनि जी कयल ख़िदमत चाकरी बैदि ही ढगो हिन वक़्तु ख़ूबसूरत ऐं तमामु प्यारो लॻी रहियो आहे। हिन ढगे ते हिन जे मालिक पारां ॾींहं राति कयल महिनत ख़िदमत ऐं चाकरी बैदि ॿुधायो वञे थो त हिन ढगे खे सुबुह ऐं शाम वेंजारे तयारु पिणु कयो वेंदो आहे। हिन ढगे जो मालिक शौक़िया तौर ते ढगा ख़रीद करे ऐं पालण जो शौक़ु रखे थो। उन करे हिन अमरकोट ज़िले मां अची करे नंगर पार्कर भरिसां ॻोठ वीरावा मां जीअं ॿुधो त उते का ढगा सुठा मिलंदा आहिनि त हू मालिक उतां गाॾी ज़रिए वीरावा पहुची शोरा बिरादरी खां 2 साल अॻु ही ढगो 1,30,000 में ख़रीद करे ऐं गाॾी ज़रिए खणी पंहिंजे ॻोठ पहुतो, जिते हिन ढगे जे लाइ अलॻि हिकु ढगे खे बीहारण जे लाइ सुठी आशाइश ठाहियलु आहे ऐं ढगे खे सुबुह ऐं शाम सुठो खाधो चारो खारायो वेंदो आहे। ॿुधायो वञे थो त हिन ढगे जो मालिक शौक़िया तौरु ढगा पालण जो शौक़ु रखे थो। उन करे हिन ढगे खे उहो ई खाधो खारायो वेंदो आहे जेको ही पाण इस्तेमालु कंदा आहिनि। हिन ढगे ते तमामु घणी महिनत कयल आहे ऐं हिन जो मालिक तोड़े हिन जे घर जा भाती हिन ढगे खे बचन वांगुरु प्यार कनि था, जंहिंजो अंदाज़ो तव्हां हिन वीडियो क्लिप में हिन ढगे जो फुटेज ॾिसी करे लॻाए सघो था त ही नौजवान जेको ढगे जे भरिसां बीठल आहे उन सां ही ढगो केतिरो प्यार करे थो ऐं हू पाण ढगे सां केतिरो प्यार करे थो। यकीनन काफ़ी जेके ढगा आहिनि उहे आम माण्हू खे वेझो त नाहिनि अचणु ॾींदा, पर हिन ढगे खे ॾिनल प्यार मां ही अंदाज़ो लॻाए सघिजे थो त ढगे ऐं मालिकनि जे विच में केतिरो प्यार वारो हिकिड़ो रिश्तो जुड़ियल आहे। यकीनन नवलो माण्हू हिन ढगे खे ॿुधायो वञे त वेझो न आहे वेंदो, न ई हू वेझो अचणु ॾींदो आहे, पर हिननि जे घर जा समूरा भाती हिन ढगे खे जेतिरो प्यार कंदा आहिनि ओतिरो ई ढगो हिननि पंहिंजनि मालिकनि सां बेइंतिहा प्यार करे थो। हिन ढगे जा मालिक ढगे खे पालण समेत ख़िदमत चाकरी करण सां गॾु घणो प्यार कनि था। एवज़ में सुबुह शाम तमामु घणी हिन ढगे जी सार संभाल लहनि था। ॿुधायो वञे पियो त काफ़ी जेका वापारी आहिनि तोड़े आसे पासे जा माण्हू आहिनि उहे ढगो ख़रीद करणु मुख़्तलिफ़ वक़्तनि ते बि पहुता। उन्हनि ढगे जो मुल्ह 3 खां 4 लख ताईं बि लॻायो, पर मालिक पारां ही ढगो विकिरो करण खां इनकार कयो वियो आहे। 1,30,000 जो वरितल ढगो 4 खां 5 लख ताईं घुरिजी वञण बावजूदु हिन मालिक पंहिंजो ढगो विकिरो करण खां
इनकार करे छॾियो आहे। हीउ ढॻो अमरकोट ज़िले जी यूसी कपलोर ॿुधाई वञे थी। उनजो ॻोठु ठारू ख़ान समेजो थो ॿुधायो वञे। उन जे रहवासी लालमान समेजो जो ही ढॻो आहे जेको हिन ॻोठु वीरावा मां शोरा बिरादरी जे माण्हुनि खां 2 साल अॻु वरितो हुयो। ॿुधायो वञे पियो त नंगर पार्कर तालुके जे शहर ॻोठु वीरावा मां उन वटि जेके शोरा बिरादरी आहे उन्हनि वटि तमामु ख़ूबसूरत ऐं सुठे नस्ल जा ढॻा मौजूदु आहिनि।